शहीद अल्ताफ जिस्कानी जे भाउ असद जिस्कानी जी अयादत लाइ जंहिं ते काल टंडो अलायर में कोर्ट में खूनी हमलो कयो वियो। अल्लाह ताला हुनखे हयाती ॾिनी। अञा ताईं हुनजी कंडीशन जेका आहे सा सुठी न आहे, छो जो करंगे जी हॾी जे भरिसां गोली फाथी पई आहे। जेकॾहिं गोली थोरी बि चुरपुर पैदा कई त हुनजो हेठियों दड़ जेको आहे उहो बिल्कुलु मफ़रूश थी ख़तम थी वेंदो। इन करे ज़रूरत आहे डॉक्टरनि खे बि इंतज़ामिया खे त इहा गोली कढी हुनजी ज़िंदगी ऐं हुनजी सिहत खे बचायो वञे, नंबर 1। ऐं नंबर ॿियो त अॻु में बि दहशतगर्दनि जे हमले में इन ई साॻे भोलू टोले जे दहशतगर्दी जे हमले में ज़ख़्मी थियो हो, जंहिंमें अली मोहम्मद राजपूत असांजो उर्दू स्पीकिंग कारकुन हो टंडे अलायर जो, जंहिंखे शहीद कयो वियो। ऐं शहीद असद जिस्कानी खे गले में हिकिड़ी गोली लॻल आहे जेका निड़ी जे हेठां अञा ताईं हुनखे उहो छिरो फाथल। इन करे असीं चाहींदासीं सरकार खां त इहे सर्जरियूं करे उनजे जिस्म खे इन अज़ियत मां छुटकारो ॾिनो वञे। दरअसल ॻाल्हि इहा आहे त जीअं शहीद अल्ताफ खे शहीद कयो वियो, तरक़ी पसंद पार्टी कानून जो रस्तो वरितो। तारीख़ शायद आहे त अल्ताफ असांजो वाइस चेयरमैन हो तंज़ीम जो, शहीद थियो धोखे सां ऐं रेज़नी वारे तरीक़े सां, पर नतीजे में तरक़ी पसंद पार्टी जे कंहिं बि कारकुन टंडे अलायर में कंहिं बि माण्हू जे घर ते हमलो न कयो। जॾहिं त भोलू जो घर उते मौजूदु हो, रिंद जो घर मौजूदु हो, न कंहिंजी न्याणी में बांह विधी हथ विधो वियो, न कंहिंजे घर ते पत्थर हयो वियो, न कंहिंखे चमाट हणी वई। असां कानून जो रस्तो वरितो। पुलिस इंतज़ाम खे चवंदा रहियासीं त कातिलनि असां तव्हांखे ॾसे छॾिया आहिनि, गिरफ़्तार थियो। असलम रिंद ऐं ॿिया साथी गिरफ़्तार थिया हुनजा। हिकिड़ो रूपोश आहे ऐं भोलू कोरोना जा कूड़ा सर्टिफिकेट अदालत में पेश करे कच्ची ज़मानत वठी, उहो अञा ताईं ज़मानत ते हले पियो। गुज़िरियल हाज़िरी ते शहीद अल्ताफ जो भाउ अल्ताफ जिस्कानी जॾहिं केस जी पैरवी लाइ उते पहुतो, उन ते हमिलो कयो वियो। अफ़ज़ल जिस्कानी ते हमिलो कयो वियो, गारगन कई वई ऐं उनजी वीडियो बि अॼुकल्ह उहा हले पई त उनखे बाक़ाइदे ठोशा वग़ैरह हणी ऐं उनजी तज़लील कई वई। पोइ हिन हाज़िरी ते जीअं त ही सभु भाइर पंहिंजे भाउ जी केस जी पैरवी लाइ उते वियल हुआ, त नतीजे में इहो थियो त नामालूम माण्हुनि फायरिंग कई। जेके भोलू सां गॾु हुआ उन्हनि जा फोटू बची विया आहिनि त बाक़ाइदे कमांडो वर्दियुनि में कलाशन कोफूं ऐं पिस्टलनि जा बरदार उहे दहशतगर्द हुआ जिन फायरिंग कई, जंहिंमें असद खे इहा गोली लॻी आहे पुठनि में ऐं हू भोलू ते मरी पियो आहे। हाणे असली वाक़े जी तहक़ीक़ात करे हक़ीक़ी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जे बजाए हिननि असद जिस्कानी खे मुख्य जवाबदार करार ॾेई छॾियो त असद जिस्कानी जेको सो भोलू ते हमिलो करे ऐं कयो आहे। जेकॾहिं असद जिस्कानी खे या कंहिं ABC खे हमिलो करणो हुजे हा त वाक़े खे त 1.5 साल थी वियो आहे। 1.5 साल में असां का कार्रवाई कोन कई, असां कानूनी आइनी रस्तो वरितोसीं, त हाणे असीं छो कार्रवाई कंदासीं? त इन जे करे ज़रूरी आहे त ही बेगुनाह गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस टंडो अलायर जी मुकमल वंगार वई आहे। हमलो थिए तो असद जिस्कानी जख्मी हालत में अस्पताल में 8 कलाकनि लाइ यगमाल हो। उहा बि हिकिड़ी साज़िश हुई त जीअं उनजे जिस्म मां रत वहंदो रहे। डॉक्टर सभु अस्पताल मां भॼाए छॾियऊं, कलाशन को बरदारनि कब्ज़ो करे वरितो, जीअं हू रत ॻाड़े ॻाड़े हुन में पंहिंजी ज़िंदगी जा पसा पूरा करे, पर हुनजी अल्लाह ताला हिफ़ाज़त कई ऐं हू अञा ताईं जीअरो आहे ऐं सलामत आहे। त इन जे करे तमामु पुलिस उन वक़्तु पुलिस किथे हुई, रेंजर्स किथे हुई ऐं हिननि वटि 5-10 आंसू गैस जा शेल कोन हुआ जो उहे शेल हणी ऐं उन दहशतगर्दनि जे टोले खे डिस्पर्स करे ऐं हथियारबंद गिरफ़्तार करे सघनि। पुलिस पूरो मौक़ो ॾिनो, छो जो इहे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जेको MQM पाकिस्तान जो चङो मुड़ुस, इमरान खान हुकूमत जो भाईवार वज़ीर आहे, इहो सभु उनजो तयशुदा हिकिड़ो दहशतगर्द टोलो आहे जेको 1980 खां वठी 88 खां वठी सिंध में दहशतगर्दियूं कंदो रहियो आहे। पहिरीं बि अली मोहम्मद राजपूत जे केस में खलील खानज़ादो जेको 10 साल पूरा जेल में हो, उनजे खून में 10 साल जेल में हो। जीअं जेल मां निकितो आहे
त उन में जेल मां रिसीव करण वारो उनखे गुलनि जा हार पेश करण वारो असलम रिंद हो। असलम रिंद सां मिली हिननि शहीद अल्ताफ खे मारण जो मनसूबो ठाहियो, जंहिंमें हू कामयाब थी विया। शहीद अल्ताफ खे शहीद कयो वियो। हाणे उनजे खानदान जे पोयां पिया आहिनि त उनजे 3 भाइरनि ते FIR दाख़िल थी आहे क़तल जी। असां नथा डिॼूं FIR खां। अल्ताफ जी वालदा जीअरीअ जंहिं गैरतमंद पुट ॼणिया आहिनि, उहा पंहिंजे नंगनि ऐं दंगनि जे हिफ़ाज़त लाइ वेठी आहे। उनजी न्याणी विंझार 12 सालनि जी न्याणी वेठी आहे। ऐं छा ही असद जिसकाणी एतिरा बेसहारा ऐं यतीम थी विया आहिनि। सिंध जा करोड़ा इंसान, 5 करोड़ इंसान वेठा आहिनि, पर तरक़ी पसंद पार्टी जा 5 लख गैरतमंद कारकुन वेठा आहिनि, जेके उनजे बचे जी हिफ़ाज़त कंदा, जेके धमकियूं ॾियनि था त असीं अल्ताफ जे घर में घिड़ी हमलो कंदासीं। घर त परे थियो, तव्हां घटी त टपी ॾेखारियो। 2 ॾींहं थी विया तो एॾा मुड़ुस माण्हू घटी त टपो। बदमाशी ऐं गुंडागर्दी न हलण ॾींदासीं, बंदि कयो। हू दहशतगर्द हुआ, खलील भोलू दहशतगर्द हो ऐं दहशतगर्द थी मरी वियो। इन करे तव्हां वञी तहक़ीक़ात करियो उन्हनि जी। असांजो इन खून सां सिधे तरह तरक़ी पसंद पार्टी जो ऐं असद जिसकाणी जो को तालुक कोन्हे। ऐं जॾहिं असां हेॾे वॾे वाक़िए ते कंहिंखे चमाट कोन हुई। काल्ह सॼो टंडियाला जो शहर बाहि में सड़ियल हो। उन्हनि त दहशतगर्द ज़ाहिर करे छॾी त दहशतगर्द केरु आहिनि, पुरमन सियासी पार्टी केरु आहे। त इन जे करे इहा कंहिं क़िस्म जी गुंडागर्दी कान हलंदी। ऐं मां उन्हनि खे बि ॿुधाइण थो चाहियां जेके सिंधी हिननि जा इतादी आहिनि। शहीद अल्ताफ शहीद थो थिए, उन वक़्तु उन्हनि खे लसानी झगड़नि जी बू न थिए आई त हिकिड़ी पार्टी जो वाइस चेयरमैन मारियो वियो आहे ऐं लसानी टोले मारियो आहे। उन वक़्तु उन्हनि खे न थिए आई। कंहिं अहिड़े क़िस्म जी मज़मत कोन कई, ख़ुसूसी वीडियो बयान जारी न कयूं। ऐं कराची में रोज़ सिंधी चूंडे मुख़्तलिफ़ नस्ल परस्त टोला नौजवान खे शहीद कनि पिया। उते उनखे नस्ली फसाद कोन आयो, पर जेकॾहिं को हिकिड़ो दहशतगर्द मारियो थो वञे त उन्हनि सभिनी जे घरनि में मातम जी सिफ़त ई विछे त बाबा ही लसानी जहिड़ा। अरे बाबा, कॾहिं 48 गुज़रण खां पोइ कंहिंखे चमाट लॻी आहे? जो तव्हीं आया आहियो वॾा चैंपियन सिंधिया मुहाफ़िज़, भाड़ियनि जा पुट आहियो, दलालनि जा पुट आहियो। तव्हीं हर वक़्तु तव्हां गैरतमंदी ऐं कंहिं चङे कम जे ख़िलाफ़ तव्हां सरकारी दलालती बीठा हूंदा आहियो। इन करे इहा केॾी बि दलाली कयो, तारीख़ में गद्दारनि ऐं दलालनि जो उहो ई हशर थींदो आहे जेको तारीख़ कंदी रही आहे ऐं मुंहं में धूड़ पवणी आहे। असांजे साथियुनि जा घाट ऊचा आहिनि। न इन्हनि FIR खां डिॼूं था, न जेलनि खां डिॼूं था, न कूड़नि केसनि खां, पर असीं सियासी कारकुन आहियूं। ही आहे न असद जिसकाणी ज़ख़्मी आहे न, छुरी जो त ज़ख़्मी थियल कोन्हे। छुरी जो छो अञा ताईं असद जी FIR नथी दाख़िल थिए? कंहिं गोली हई या पुलिस वारो SP चवे त असांजे सिपाही गोली हई आहे, पोइ असां पाणे कोर्ट में उन्हनि खे टंगे बीहारींदासीं। न त कंहिं न कंहिं दहशतगर्द गोली हई आहे असद खे, उन असद जी FIR छो नथी दाख़िल थिए? हुनखे त अलाह हयाती ॾिनी मरणे खां। जे गोली थोरो बि इंच डीप थी वञे त हुनजो जिस्म कंध खां वठी हेठि ताईं पैरालाइज़ थी वञे। 8 कलाक बेदरियाफ़्तो बेइलाज अस्पताल में पियो, रत ॻाड़े ख़ुदा हुनखे हौसलो ॾिनो जो हू ज़िंदा आहे। हुनजी FIR कोन कटींदासीं, बाक़ी दहशतगर्दी वगार वेंदासीं। सिंध हुकूमत, मुराद अली शाह एंड कंपनी, तव्हां न्यूट्रल थी पंहिंजी पुलिस खे पाबंद कयो। असीं हिन ॻाल्हि में तव्हांखे दूर नथा सम्झूं। फ़िलहाल सिंध हुकूमत खे तव्हां न्यूट्रल थी, गैर जानिबदार थी पुलिस खे हिदायतूं जारी कयो त हिन केस में इंसाफ़ भरियो हल कढे। ठीकु आहे, हुनजी FIR दाख़िल थी वई, असीं मोन ॾींदासीं, पर हिन जी बि FIR दाख़िल थियणु खपे। शहर में तरक़ी पसंद हाउस ते दहशतगर्द कोन आहे या पुलिस आई? छो त बेगुनाह कारकुन खे गिरफ़्तार करे वई आहे? कहिड़े खाते में गिरफ़्तार कयो पियो वञे? बायूं हिकिड़ा पिया ॾियनि, साड़ियुनि हिकिड़ा पिया, दुकान ऐं घर ऐं छापो अची तरक़ी पसंद हाउस टंडे अलायर ते लॻे त बेगुनाह कारकुन खे गिरफ़्तार करे ऐं ॾेखारियो वञे त पुलिस वॾा कारनामा पई करे। इन करे गुंडागर्दी नाक़ाबिले क़बूल आहे। शहीदनि जे रत सां इंसाफ़ थींदो ऐं को माण्हू शहीदनि जो खून हज़म नथो करे सघे। ज़िंदाबाद।